अस्सलाम वालेकुम दोस्तों, रामन सोप सीरियल पंहिंजा वरी जंहिं नई एपिसोड में छा थियण वारो आहे, छा थींदो, छा जाबिर ऐं जेको आहे रूंडे जी दिलि खटण में हैदर कामयाबु थी वेंदो, छा हैदर ऐं जेको आहे सांवल खान हिक ॿिए जा वाक़ई में दुश्मन थी विया आहिनि, छा जेको आहे गुलनार बेगम जेको आहे गुलनार रूंडे वारनि खे हथु ईंदी, छा जेको आहे हसीना बेगम खे जेको आहे सोरठ सम्झी वेंदी त हूअ जेको आहे साज़िशूं असांजे ख़िलाफ़ु करे रही आहे, छा सिकू जेको आहे पंहिंजे भेण जे मुड़ुस जे कातिलनि खे ॻोल्हण में कामयाबु थी वेंदो, छा जेको आहे हसीना बेगम जेको आहे उन शक खां आजो हूंदी त जेको आहे शक खां आज़ादु हूंदी त जेको आहे हसीना बेगम जा हथ आहिनि रूंडे जे पुट खे मारण में। इन सॼी तफ़सीलात ॼाणण खां पहिरियां जेकॾहिं तव्हां असांजे चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा त जीअं हर ईंदड़ नई ख़बर अवां भाइरनि ताईं पहुची सघे। दोस्तों हलूं था ड्रामे जी तरफ़। दोस्तों ड्रामा सोप सीरियल पंहिंजा वरी जे ईंदड़ नई एपिसोड में अव्हांखे ॾेखारे वेंदो त सोरठ जेको आहे हसीना बेगम वटि ईंदी ऐं हसीना बेगम पुछंदसि त जेको आहे तोखे छा थो लॻे त चाकर खान जो कंहिं मथां शक आहे, त हिते सोरठ खे गुस्सो अची वेंदो आहे। सोरठ चवंदसि त तूं जेको आहे चाकर खान खां पाण खां छो नथी पुछी त चाकर खान जो जेको आहे शक कंहिं मथां आहे, यकीन ॼाण त तो मथां त चाकर खान जो कॾहिं बि शक न आहे। ऐं होॾो दोस्तों तव्हांखे ॿुधायूं त जाबिर जेको आहे कासिम वारा हिक ॿिए सां सलाहूं कंदा। कासिम चवंदो त जेको आहे छा हैदर पंहिंजे जेको आहे सौट सांवल खे मारण में कामयाबु थी वेंदो, त जाबिर चवंदो त हैदर में एतिरी थूम न आहे जो उहो सांवल खान खे ज़हर ॾिए। ऐं होॾो कासिम चवंदसि छा हैदर सां जेको आहे सांवल घटि कयो आहे जो हैदर अञा बि उनखे माफ़ु कंदो। ऐं होॾो दोस्तों तव्हांखे ॿुधायूं त हैदर जेको आहे सांवल खान सां बिल्कुलु बि मिलियल आहे ऐं जाबिर वारनि जी फ़िलहालु दिलि खटण में कामयाबु थी वेंदो ऐं पोइ जाबिर वारनि खे चूतियो करे ऐं उनखां सॼियूं हक़ीक़तूं बयानु कराइण में कामयाबु थी वेंदो। ऐं होॾो दोस्तों तव्हांखे ॿुधायूं त रूंडे वारा तमामु घणो क़ाबिल हूंदा। रूंडे वारा जेको आहे सोचींदा त असुल में असांजे पुट जो कातिल जेको आहे सिकू आहे ऐं सिकू जी भेण आहे। सिकू जी भेण खे उहे कॾहिं बि फ़िलहालु सिकू जे हवाले न कंदा ऐं उहे चाहिनि था त असां सिकू जी भेण खे बि ज़हर ॾेई ऐं उनखे ख़तमु करे ऐं जेको आहे उनजो लाश जेको आहे सिकू जे हवाले कयूं। ऐं होॾो दोस्तों तव्हांखे ॿुधायूं त हसीना बेगम पंहिंजे चालनि में कॾहिं बि कामयाबु कोन वेंदी ऐं हसीना बेगम चाहे थी त हैदर खे ऐं जेको आहे सोरठ खे फासायां ऐं चाकर खान जे नज़रुनि में सोरठ खे किरायां, पर ईअं कॾहिं बि मुमकिन न थींदो। दोस्तों असांजो हीअ रिपोर्ट कीअं लॻो पंहिंजो क़ीमती राय ज़रूरु ॾींदा। असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा। वठंदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।